ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा थियनि मीठे मीठे ॿार। हिकु आहे सदैव परमधाम में रहण वारो ऊच ते ऊच बाप। हुन श्री बाबा खां हेठि विष्णु जो चित्र आहे। हाणे तव्हां ॼाणदा आहियो कि असांखे श्री बाबा विष्णुपुरी जो मालिक था ठाहिनि। विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण। इन ॿिन्हिनि जो कंबाइंड रूप आहे विष्णु। ये असांजो एम एंड ऑब्जेक्ट आहे कंहिंखे बि सम्झाइण जे लाइ। बुद्धि में रहणो खपे कि बाबा निराकार पोइ असांखे कीअं पढ़ाईंदा। इन करे ब्रह्मा जो चित्र बि ॾेखारियो आहे। बाबा असांखे ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जो मालिक थो ठाहे न। तव्हांखे इहे सर्टन बि आहे, पोइ भुलिजी वेंदा आहियो कि असां स्टूडेंट आहियूं। असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। भारत खे ही विष्णुपुरी ठाहिणो आहे न। अगरि ये बुद्धि में सदा रहे त केतिरी ख़ुशी थींदी न सदा कि असां हाणे विष्णुपुरी जा मालिक ठहिण वारा आहियूं। ये भारत वरी खां विष्णुपुरी ठहिण वारो आहे। ये त्रिमूर्ति जो चित्र केतिरो नामी ग्रामी आहे। त्रिमूर्ति में हुननि माण्हुनि ब्रह्मा विष्णु शंकर खे ॾेखारियो अथनि, लेकिन शिव भुलिजी विया आहिनि जेका दुनिया में ठहियल आहे। केतिरी भारी भूल आहे न। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि शिव बाबा असांखे विष्णुपुरी जो मालिक थो ठाहे। आया आहिनि हिन समय असांखे ठाहिण। इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जन्म में मां हिननि जे शरीर में प्रवेश कंदो आहे। बाबा ईंदा ही भारत में आहिनि ऐं भारत खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे निश्चय हुजणो खपे कि हर 5000 वर्ष खां पोइ संगम युग ते ही बाबा ईंदा आहिनि। तव्हां ॿार हिते आया आहियो राजा ई वठण लाइ, अर्थात स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ। इहे त तव्हां ॿारनि खे मालूम आहे कि भारत में सिर्फ़ हिकु ई धर्म हुयो। उन समय ॿियो कोई धर्म न हुयो त केतिरो नशो हुजणो खपे। दैवी गुणनि जी धारणा बि करणी आहे। अगरि बाप ॾिसंदो ॿार दैवी गुण धारण नथा करनि त चईंदो इहे कोई कम्बकता आहे। पढ़ंदा न आहिनि त मञो पंहिंजे पेर ते ई कुल्हाड़ी था मारनि न। बाप केतिरी सहज रीति सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो बाबा असांखे राजयोग थो सिखलाए त ॿारनि खे हिते ई दैवी गुण धारण करणा खपनि न। सत्संग में हली करे त न कंदव न। धारणा त हिते करणी बि आहे ऐं कराइणी बि आहे त ख़ुशी बि रहंदी। भई असां बि करूं था, ॿियनि खे बि साथ साथ साथी ठाहींदासीं, ॿुधाईंदासीं हीअं करो त ख़ुशी बि रहंदी ऐं जल्दी जल्दी स्वयं में बि धारणा थींदी। छो जो ॿियनि जे अॻियां एग्ज़ाम्पल बि ठहिणो आहे। बाप आहे ऊच ते ऊच मूल वतन में रहण वारो। सूक्ष्म वतन वासी खे देवता चईंदासीं। हिते त मनुष्य आहे। परमात्मा आहे सभी आत्माउनि जो बाप अथवा स्वर्ग जो रचयिता। ये ज्ञान बि हाणे तव्हांखे मिले थो न। तव्हां ॼाणदा आहियो कि असां बि पहिरियों पत्थर बुद्धि हुयासीं। हाणे बाबा असांखे पारस बुद्धि पावन ठाहे थो। पहिरियों भारत में गॉड गॉडेसिस जो राज्य हुयो। उन्हनि खे भगवती श्री लक्ष्मी भगवान श्री नारायण चईंदा हुयासीं। उन्हनि जो राज्य हुयो। हाणे उहो काॾे आहे? उन्हनि खे ईअं कीअं ठातो इहे कोई न ॼाणदो आहे ऐं कोई ॿुधाए बि न सघंदो न। इहे ॻाल्हियूं ख़्याल में बि न अची सघंदियूं आहिनि। न कंहिंजे ख़्याल में आहे। माण्हुनि खे त बसि मंदरनि में वञी करे उन्हनि जे अॻियां हथ जोड़े प्रार्थना करण जी आहे। बाक़ी इहे केरु आहिनि, किथे रहंदा हुया, इन्हनि खे राज्य कंहिं ॾिनो, इहे सभु उन्हनि जे ख़्याल में बि न ईंदो आहे। पहिरियों असांजे बि ख़्याल में थोरी ईंदो हुयो। हाणे तव्हां ॼाणदा आहियो हिन साकार सृष्टि में उन्हनि जो राज्य हुयो। हाणे बि उहो भिन्न भिन्न नाम रूप में हिते आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं ॼाणण सां ॿारनि खे ख़ुशी थींदी कि बाबा असांखे पढ़ाए करे अहिड़ो थो ठाहे। नंबर 1 हीरो हीरोइन हीअं थो ठाहे। सूक्ष्म वतन में बि तव्हां हिननि खे ॾिसंदा आहियो। इन्हनि जो त सर्टन आहे कि इहे ठहींदो। नॉलेजफुल श्री श्री इन्हनि खे पढ़ाए करे पोइ श्री लक्ष्मी श्री नारायण थो ठाहे। श्री श्री शिव बाबा पढ़ाए करे इन्हनि जा ॿार बि गॉड गॉडेसिस ठहींदा। गॉड द्वारा तव्हां इहे गॉड गॉडेसिस ठहूं था। प्रजा बि ठहे थी, परंतु उन्हनि खे गॉड गॉडेसिस न चईंदासीं। हिन करे उन्हनि खे देवी देवता चइबो आहे। बाबा चईंदा आहिनि। पोइ हुन में मुख्य आहे श्री लक्ष्मी श्री नारायण खे गॉड गॉडेसिस चईंदा आहिनि। इन्हनि खे सभिनि खां ऊच पुरुषार्थ करे इहे पद पायो न। हाणे सभिनि खे त भगवान भगवती न चईंदासीं न। नंबर 1 जी ही महिमा आहे। सर्वगुण संपन्न सुलकला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। ॿियो कोई धर्म वारा आहिनि ई न जंहिंजी अहिड़ी महिमा आहे। कोई ईअं बि न चई सघंदा कि इहे ठहियल ड्रामो आहे। ॿिया धर्म वारा ईअं चई न सघंदा आहिनि।
पहिरियों आहे दैवी घराना, पोइ हूंदो आहे ॿिया धर्म वारा ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि अहिड़ो पुरुषार्थ करायो आहे न, कराईंदो आहे बाबा अची करे, जंहिंजो पाठ आहे उहे ई स्वर्ग में ईंदा, बाक़ी सभु शांति धाम में हली वेंदा। इन में कोई प्रश्न न उठी सघंदो आहे। सभु मांगदा आहिनि असांखे शांति ॾियो, जेके शांति खपे उहो शांति धाम में वञी करे ख़ुशि रहंदो न, संतुष्ट थींदो। स्वर्ग खे त उहो ॼाणदा ई न आहिनि, त बाबा हुननि जी आश पूरी कंदा बि हुननि खे शांति धाम में मोकिले छॾियो। ॿिया भारतवासी स्वर्ग खे यादि कंदा आहिनि, परंतु इहे न ॼाणदा आहिनि कि स्वर्ग में श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे कि असांखे भॻवानु पढ़ाए थो, भगवान भगवती ठाहिण लाइ। फॉरेन वारा त शांतिधाम खे स्वर्ग सम्झदा आहिनि गॉड फादर उते रहंदो आहे। चईंदा आहिनि न गॉड हेवनली गॉड फादर, त छो जी भगवान हेवन में थोड़ी रहंदो आहे, भगवान त परम धाम में रहंदो आहे। त उहो फॉरेन वारा हुन शांति धाम खे स्वर्ग सम्झदा आहिनि, चईंदा आहिनि उते रहंदा आहिनि, लेकिन उहो त शांति धाम आहे, स्वर्ग त अलॻि आहे। तव्हां ॼाणदा आहियो परमात्मा स्वर्ग जी स्थापना कंदो आहे। तव्हां ॼाणदा आहियो हेवन अलॻि आहे, शांति धाम अलॻि आहे। तव्हां ई हेवन में ईंदा आहियो न, पहिरियों शांति धाम सुखधाम, पोइ दुखधाम, पोइ शांति धाम में वञिणो। इहे खेल ठहियल आहे। सभी आत्माएं सतयुग में ईंदियूं, इहे त थी न सघंदो आहे। इहे वैरायटी धर्मनि जो सृष्टि जो चक्कर आहे। पहिरियों सूर्यवंशी, पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि। हिन ड्रामा में फ़र्क़ु न थी सघंदो आहे। उहो ई हिस्ट्री जोग्राफी पोइ रिपीट थींदी रहंदी आहे, परंतु कीअं रिपीट थींदी आहे इहा ॼाणण जे लाइ अचिणो खपे। हिते अची करे ई ॼाणे सघंदासीं न, छो जी बाबा हाणे असांखे त ॿुधाइनि था। इहे सतयुग में तव्हांजो राज्य हुयो, हाणे पर सतयुग में वञण जे लाइ तव्हांखे कल्प पहिरियों मुआफ़िक वरी पुरुषार्थ करिणो आहे। तव्हां ॿार हर हिकु धर्म जे आदि मध्य अंत खे ॼाणदा आहियो। क्रिश्चन धर्म कॾहिं स्थापन थियो, कीअं स्थापन थियो, कीअं वृद्धि खे पाईंदो आहे, ये झाड़ में साफ़ ॾेखारियो आहे कि नए नए जो ईंदा आहिनि उन्हनि जी कीअं टालियूं निकिरंदियूं आहिनि, उन्हनि जा पत्ता बि हूंदा आहिनि, केतिरा पत्ता हूंदा आहिनि, ॾाढा थोरा। प्रजापिता ब्रह्मा त ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर चइबो आहे हुनखे। त पहिरियों आहे देवी देवता धर्म। ॿिया धर्मनि जे हिसाब सां त असांजे धर्म जी आत्माऊं ज़्यादा हुजणियूं खपनि न, लेकिन ॿिए धर्म में कन्वर्ट थी वेंदियूं आहिनि। देवी देवता धर्म ई पहिरियों आहे, पोइ ॿियूं बिरादरी निकिरंदियूं आहिनि। हाणे अंत में झाड़ जर्जरीभूत अवस्था खे पाइजी वियो आहे। मनुष्य खे हिन सृष्टि रूपी झाड़ जो पतो न आहे। तव्हां ॼाणदा इहे अनादि अविनाशी ड्रामो ठहियल आहे। हिन में हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। इहे झाड़ जी आयु बि एक्यूरेट आहे। ये मनुष्य सृष्टि रूपी झाड़ बेहद जो नाटक आहे। हिते असां ईंदा आहियूं पाठ वॼाइण। ये ज्ञान बाबा ही असांखे सम्झाए थो। ये शास्त्र सभु भक्ति मार्ग जा आहिनि। अधु कलाक खां भक्ति मार्ग हलंदो आहे, हुन में हिकु सेकेंड बि फ़र्क़ु न थी सघे। हिन ज्ञान जी प्रालब्ध बि एक्यूरेट आहे, अधु कलाक हलंदी आहे। जंहिंजो पाठ वॼाए उहो वापसि हूअं ई वॼाईंदो। हाणे तव्हांजी बुद्धि में बेहद थी वई आहे न, ॿियनि जी बुद्धि में बेहद, ॿियनि जी बुद्धि खे बि बेहद में लाहिणो आहे, तॾहिं त तव्हां विश्व जा मालिक ठहींदा। निराकारी दुनिया में निराकारी बाप, निराकारी आत्मा सभु ॿार आहिनि। सूक्ष्मतनि जो पाठ ॾाढो थोरो समय जो हूंदो आहे। हाणे हिन साकार दुनिया में सभी खां नंबर 1 सुप्रीम की लक्ष्मी नारायण, सुप्रीम बाप जी महिमा सुप्रीम धर्म जी स्थापना कंदो आहे। सुप्रीम बाप अची करे सुप्रीम धर्म जी स्थापना कंदो, हुनजी महिमा अलॻि आहे। ॿियो कोई बि धर्म खे सुप्रीम न थी सघंदासीं। हाणे तव्हां तमो प्रधान थी विया आहियो, हिकु बाप ई आहे जो एवर प्योर रहंदो आहे, एवर सुप्रीम आहे। बाक़ी सभिनि खे सतो रजो तमो में अचिणो ई आहे, तॾहिं त तमो प्रधान दुनिया जो विनाश थींदो। इन अखियुनि सां जो कुझु बि ॾिसो था न, हीउ सभु विनाश थियण वारो आहे, सभु नयो थी वेंदो। हिकु आत्माऊं खे ई साफ़ कंदो आहे बाबा। बाक़ी त आत्माऊं प्रकृति, बाक़ी सभु विनाश थी वेंदा। उन्हनि प्रकृति खे बि विनाश न करे सघंदा आहियूं, आत्माउनि खे बि विनाश न करे सघंदा आहियूं। परमात्मा त सदैव आहे ई एवर प्योर। त पुराणो त ख़तमु करणो खपे, कॾहिं नयो मकान ठाहिणो आहे त तव्हां ॿार नई दुनिया जो साक्षात्कार बि कंदा आहियो। हाणे पुरानी दुनिया सां दिलि हटाइणी आहे। गीत बि आहे न, जाग सुजनिया जाग। बाप तव्हांखे अर्थ सम्झाइनि था कि ॿार हाणे नई दुनिया स्थापना थी थिए,
त हाणे तव्हांजी ॿुधी में स्मृति आई कि असांजो हिन ड्रामा में अविनाशी पाठ आहे, असांखे वरी खां वापसि सतयुग में अचिणो आहे, मथे वेही न रहणो आहे। आदि खां अंत ताईं असांजो पाठ आहे। अधु कलाक खां पोइ ॿियो टाल टालियूं बि निकिरंदी रहंदियूं आहिनि। जॾहिं टाल टालियूं निकिरणियूं बंदि थींदियूं तॾहिं असां वापसि वेंदासीं। जॾहिं हुतां सभी आत्माएं अची वेंदियूं, हुतां अचणु बंदि थी वेंदो, तॾहिं वञणु शुरू कंदासीं। पोइ इहे सभु एतिरी आत्मायूं किथे वेंदियूं? मथे इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, सतयुग में ॾाढा थोड़ा मनुष्य हूंदा आहिनि। हिकु बिरादरी जी केतिरी वृद्धि थींदी आहे न, पोइ केतिरो वॾो ज्वार थी वेंदो आहे। हाणे सभी तमो प्रधान मनुष्यनि जो नाटक आहे, अथवा जंगल काटनि जो जंगल थी वियो आहे। ये मनुष्य सृष्टि रूपी जाड़ हिकदमि विनाश न थींदो आहे, बल्कि केतिरो बि तूफ़ान अचनि परंतु हिकदमि विनाश न थींदो, परिवर्तन ज़रूरु थींदो। लेकिन सभी आत्मायूं मथे न वेंदियूं आहिनि, कुझु आत्मायूं हेठि रहंदियूं आहिनि जो स्वर्ग जी स्थापना कंदियूं। हाणे तव्हां ॿार काटनि खां फूल था ठहियो, इहे ॻाल्हियूं बि आहिनि। बाबा चईंदा आहिनि जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधो था हाणे त धंधे दौरी में वञण सां इहे ॻाल्हियूं भुलिजिजो न, भुलिजी वेंदा आहिनि न। जेके धारणा हूंदी उहा सॼो ॾींहुं वीचार सागर मंथन कंदो रहंदो कि मां कीअं सर्विस करां, छो जो धंधे में ॾाढनि माण्हुनि सां मिलणो थींदो आहे। त अगरि वीचार सागर मंथन कंदा रहंदासीं त हुन समय बि असांखे टच थींदो कि हा हिन माण्हू खे असां कहिड़ो बाबा जो ज्ञान जो रतन ॾेई सघंदा आहियूं, काटन का फूल कीअं ठाहे सघंदा आहियूं। बाप सभिनि खां वॾो धर्मात्मा आहे जो साधुअनि जो बि उद्धार कंदो आहे। बाप जॾहिं साकार में न अचे त मनुष्यनि जो उद्धार कीअं थिए? बाक़ी प्रेरणा सां थोड़ी थींदो। त बाबा अची करे सॼो ज्ञान ॾींदो आहे, तव्हांखे त्रिकालदर्शी ठाहींदो आहे। तव्हां ॿारनि खे केतिरो नशो हुजणो खपे। बाबा ॾाढी युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि ईअं सर्विस करण सां ॾाढनि जो त कल्याण थींदो। बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा, चक्र खे यादि कंदा त चक्रवर्ती राजा ठही वेंदासीं। ॿियनि खे बि ॿुधाईंदा वञो। जीअं पढ़ाई सां मनुष्य बैरिस्टर ठहींदा आहिनि न, तव्हां मनुष्य का देवता था ठहो। बाप चईंदो आहे अगरि आप समान न ठाहींदा त गोया सर्विसेबल न ठही सघंदा। सर्विस कंहिंजी छिपी न रही सघंदी आहे, तव्हांजो अंत में प्रभाव ज़रूरु निकिरंदो। हाणे तव्हां ॿारनि जी अवस्था हेठि मथे थींदी रहंदी आहे। कुझु परीक्षाऊं ईंदियूं आहिनि त ॿार मुरझाइजी वेंदा आहिनि। तव्हांखे बि फील थींदो आहे कि अॼु असांजी अवस्था यादि में टिकंदी न आहे, टिके नथी। दशायूं त बदलदी रहंदियूं आहिनि न। विरस्पति जी दशा उतरदी आहे त हिकदमि हेठि किरी पवंदा आहिनि। बीमारी बि कर्म भोग आहे न, त सर्विस न करे सघंदा आहिनि। अभूल त अंत में ई ठहींदा, परंतु सदैव इहो नशो हुजणो खपे कि असांखे परमपिता परमात्मा पढ़ाए थो भॻवान भगवती ठाहिण लाइ। हाणे अगरि फेल थी वियासीं त कल्पांतर तव्हांजो अहिड़ो ई पाठ थी वेंदो। बाबा बि साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि। पाण खे ॾिसणो आहे कि असां छा सर्विस करूं था। कॾहिं कॾहिं माया ॿारनि खे थप्पड़ बि लॻाए छॾंदी आहे। श्रीमत ते न हलण जे कारण माया मारे मारे करे मुर्दो ठाहे छॾंदी आहे। सर्विस बि न करे सघंदा आहिनि। न त ॾिसंदा बि आहियो कि माताऊं केतिरी सर्विस थी करनि। कोई त देह अभिमान में अची करे चईंदो आहे असां हिननि खे ज्ञान ॾिनो। इहे भुलिजी वेंदा आहिनि कि बाबा टच कयईं ॿारनि जो नाम बालो करण जे लाइ। देह अभिमान में अचण जे कारण सर्विस जो थियणी खपे उहो न थी पाईंदी आहे। पोइ चईंदा आहिनि बाबा भुलिजी वियासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि वॾे आदमियुनि खे ॾाढी युक्ति सां सम्झाइणो, उन्हनि सां ई आवाज़ निकिरंदो ऐं वाह वाह थींदी। परंतु ॿारनि खे अजनि योग जी पावर भरणी आहे। हाणे बाबा अची करे पुरुषारत कराईंदा आहिनि। पोइ बि तकदीर में न आहे त श्रीमत ते हलंदा न आहिनि, पढ़ंदा लिखंदा न, त पोइ छा थींदो? अगरि पढ़ंदा लिखंदा त नवाब बि ठहींदो, बाबा जी दिलि ते बि चढ़ंदो। ॾिसो सभु ॿार बाबा खे सॾु कंदा आहिनि। छो? उहो बाप बि ॿारनि जी दिलि ते चढ़ियल आहे न। बाबा सर्विस करे ॿारनि खे एतिरो गुल ठाहींदो आहे। सर्विस करण त फर्ज़ आहे न। मैगज़ीन में लिखी सघंदा आहियो फलानो मरियो, नथिंग न्यू। ये ड्रामा में राज जो ब्राह्मण ही समझी सघंदा आहिनि। शूद्र खे कुझु बि सम्झ में न अची सघंदो, उन्हनि खे त संशय ईंदो रहंदो। मैगज़ीन खां बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो, उहो वठनि पढ़नि। अगरि सम्झी न सघंदा त फिटी करे छॾंदा। अगरि कंहिंजी तकदीर में न आहे त तदबीर बि छा कंदा?
अर्थात पुरुषार्थ बि छा कंदा, पोइ जरा बि धारणा न थींदी आहे, त दिलि ते बि न चढ़ंदा आहिनि, दिलि ते बि दिलि बि न थींदी आहे कि अहिड़े खे असां मंत्र ॾियूं, मन मनाव हुजो, ये महामंत्र आहे न। अच्छा, अगर खुद न याद करे सकता है तो ॿियनि जो त कल्याण करो। घर घर में ये पैगाम ॾियणो आहे कि बाप थे तो मूंखे याद करो। पतित पावन त मां आहियां, सर्विस जे लाइ केतिरो मथो मारणो खपे न, मथो फिराइणो बि खपे, मथो फिराइणो खपे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे, तपस्या द्वारा पंहिंजे विक्रम व तमोगुणी जे संस्कारनि खे भस्म करण वारा तपस्वी मुहूर्त थियो। जे हाणे ईश्वरीय पालना जो कर्तव्य हले थो, ईअं लास्ट समय में तपस्या द्वारा पंहिंजे विक्रम ऐं हर आत्मा जे तमोगुणी संस्कारनि व प्रकृति जे तमोगुण खे भस्म करण जो कर्तव्य हलंदो। कहिड़ो कहिड़ो? हिकु त पंहिंजे विक्रम, ॿियो हर आत्मा जे तमोगुणी संस्कारनि जो, प्रकृति जे तमोगुण खे, टिन्हिनि खे भस्म करण जो कार्य हलंदो। इन जे लाइ सदा हिकु स्थिति जे आसन में स्थित थी वञो, पंहिंजी तपस्या रूप खे प्रत्यक्ष करो, पंहिंजी हर कर्मेंद्रियनि खां देह अभिमान जो त्याग, आत्म अभिमानी ठहिण जी प्रत्यक्ष तपस्या प्रत्यक्ष रूप में ॾेखारे मिले। स्लोगन आहे, संस्कारनि जी टक्कर सां बचण लाइ बालक सो मालिकपन जो बैलेंस रखो। कंहिं समय असांखे बालक ठहिणो आहे, कंहिं समय असांखे मालिक ठहिणो आहे। अगरि ये सम्झ में अची वियो, ये बैलेंस असां रखणु सिखी वियासीं त कॾहिं बि असांजी संस्कारनि जो टक्कर न थींदो, जॾहिं सेवा में ईंदा आहियूं, कार्य में ईंदा आहियूं। अच्छा, ओम शांति।